नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर प्रेस क्लब ते सेखाड़ यूसी दे भाणोकी ऐं दे तदारी जे अॻुवाण ज़ुल्फ़कार अली सोलंकी, वाहिद बख़्श ऐं अरबाब खोसो ख़ैबर प्रेस क्लब पहुची हुई। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजी दे भाणोकी दे सादरी खे टोड़े उडेरो लाल विलेज ऐं शेर मोहम्मद ठोड़ा में ज़म कयो वियो आहे। जीअं त ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में पोलिंग स्टेशन हिकु रशीद खैबर ऐं ॿी पोलिंग कुमर सदर में विरायूं वयूं आहिनि। यादि रहे त असांजूं पोलिंगूं स्टेशनूं अॻु में ई मेहू माछी ॻोठ मिठो खोसो में हूंदियूं हुयूं। हाणे असांखे परेशान करे नयूं तकबंदियूं ठाहियूं वयूं आहिनि। असां अहिड़े अमल जे ख़िलाफ़ असां ख़ैबर प्रेस क्लब ते पहुची मीडिया ते पंहिंजो बयान रिकॉर्ड करायूं था त ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में वोट जो बाइकाट कंदासीं, लेकिन नयूं पोलिंग स्टेशनूं हदबंदियूं बंदि करे पुराणियूं पोलिंग स्टेशनूं बहाल न कयूं वयूं त बल्दियाती इलेक्शन खां पहिरीं मुज़ाहिरा धरना हणी वोटनि जो बाइकाट करे भरपूर एहतजाज कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।